खोले दीदार करा एॾो सिकवार में खे कीन सिका दर खोले दीदार करा एॾो सिकवार में खे कीन सिका। सिंध में उस्ताद फनकार घराणनि वॾे तइदाद में बहितरीन कलाकार पैदा कया आहिनि। ख़ासि तौर ते गवालियार घराणे जे उस्ताद फनकारनि जो ज़िक्र थींदो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो ज़िक्र करण खां सवाइ ॻाल्हि मुकमिल थी न सघंदी। तारीख़ी तौर ते ॾिठो वञे त के घराणा इल्मु अदब ऐं शाइरी ऐं फ़न जे हवाले सां अॼु बि सुञा था वञनि था। गवालियार घराणे खां पोइ साहिती परगिणे नौशरो फिरोज़ जे नंढड़े ॻोठ मचुर में पिणु अहिड़ो ख़ानदान मौजूदु आहे जेको शाइर इब्न शाइर ऐं फनकार इब्न फनकार सॾिजे थो। 1 जनवरी 1892 में बेग मोहम्मद विस्तोड़ जे घर में जनम वठंदड़ मौलाई गुलाम कादिर विस्तड़े पिणु पंहिंजी फन वसीले हिंद ऐं सिंध में मक़बूलियत माणी। किस्मत कई जुदारी दिल सिजण जी नाहे किस्मत कई जुदारी दिल सिजण जी नाहे मिलंदुसि वरी अवासा मिलंदुसि वरी अवासा उमेद मूंखे आहे किस्मत कई जुदारी दिल सिजण जी नाहे। आया खरीद ना कर दिल पर आवाज दराजो आया खरीद ना कर दिल पर आवाज दराजो आसरोयतम नजराजो आसरोयतम नजराजो छॾिजो न दिल तो लाहे किस्मत कई जुदारी दिल सिजण जी नाहे। मौलाई गुलाम कादिर विस्तड़ो क्लासिकल रागी ऐं शाइर हुजण खां सवाइ हरफन मौला हो। हू वाडको लोहार को कंपनी कंदो हो। उन खां सवाइ हू आलिम ऐं ज़ाकिर पिणु हो। रागदारीअ में संदसि उस्ताद रसूल बख़्श कासाई हो जंहिं हिन राग जी सिख्या वरिती जंहिं बद हिन ॻाइणु शुरू कयो। संदसि मशहूरु 10 कलाम कोलंबिया रिकॉर्डिंग कंपनीअ पीले लेबल वारे रिकॉर्ड पिणु कया। संदसि मशहूरु कलाम क़िस्मत कई जुदाई आयल मारुनि ॾांहुं दम अलाही अला ऐं हिकु बेवफ़ा जे ख़ातिर तमामु घणो मक़बूल थिया। दम अलाही अला जियरे यारो मिले दम अलाही अला जियरे यारो मिले ओ सरती सुही थी का हले ना हले दम अलाही अला जियरे यारो मिले। आसूं में तू आहिन अला में आसूं में तू मानवाली अचे मौज वतन में मानवाली अचे मौज वतन में अंगणी अजीब मुंहिंजे तुरियो टिले दम अलाही अला मौलाई गुलाम कादिर हिकु वॾो गवैयो हो जंहिंखे राग जी मुकमिल ॼाण हुई। शाइर अदीब ऐं लतीफ़ जो पारखू मसरूर चांडियो ॿुधाए थो त गुलाम कादिर विस्तड़ो सिंध जे गवालियार हिंद ऐं सिंध जे गवालियार जो हिकिड़ो हिसो आहे ऐं असां जॾहिं ॾिसूं था नज़र विझूं था पंहिंजे ज़िले नौशरो फिरोज़ ते असांखे तमामु सुठा ऐं वॾा जेको आहे सो माण्हू मिलनि था जंहिंमें गुलाम कादिर जेको आहे सो अहम आहे। इहो सॼो ख़ानदान ई उन जे करे जेको आहे सो इन राग ऐं विराग ऐं उन खां पोइ जेको आहे सो इन संगीत जे बारे में जेको आहे सो उन्हनि घणो कुझु ख़िदमतूं ॾिनियूं। तमामु वॾो रागी हो। अहिड़े नमूने सां जेको आहे गुलाम कादिर जेको आहे पाण जेको मौलाई जेको आहे वॾो शाइर आहे ऐं इहो सोना खान बलोच बि उनजो शागिर्दु रहियो ऐं उनजा कलाम ॻाया सोना खान बलोच जेको मिठियाणी जो। त हीउ असांजो तर जेको आहे ईअं जीअं हेॾां पंहिंजो अॻी हीअ जॻह हेठी सिंध आहे पंहिंजी लाड़ वारो पासो आहे हिते बि राग जा खोड़सार जेके आहिनि से नाला रहिया आहिनि पर ख़ुशूसन हिन असांजे इलाइक़े में बि एॾा वॾा नाला आहिनि। इन साॻी छड़ मां
इन लड़ मां जेको आहे सो अनवर हुसैन बिस्तड़ो असांजो नजम बिस्तड़ो जेको आहे उहो बि असांजे नौशर फिरोज़ जो ऐं इन इलाइक़े जो ऐं इन साॻे घराणे जो साईं गुलाम क़यूम जो पुटु जेको आहे साईं गुलाम रज़ा ऐं ॿिया उन्हनि जा जेके नौजवान खोड़सारा ॻाइनि था, इहो सिलसिलो जेको आहे सॼो इन जो जेको सहरो आहे उहो गुलाम कादर ते हो। ऐं गुलाम कादर तमामु घणो राग खे ॻायो बि ऐं पाण वॾो चवनि था त हिकिड़ी उनखे कुदरती ॾात हुई, उहो एतिरो इल्मु न रखंदो हो, उनजे बावजूदि उहो आलिम बि हो, ज़ाकिर बि हो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो तमामु वॾो गवालियार हो। इहा हिकिड़ी ख़ुशूसियत हुई उन में। ऐं अहिड़े नमूने सां हिन असांजे इलाइक़े में इहो जेको बि सैराब कयो फ़न मूसीक़ी या राग जे बारे में उन में जेको आहे सो मौलाई जो तमामु वॾो हथु। मौलाई गुलाम कादर रागी ऐं शाइरी जे सत में वॾी मक़बूलियत माणी, जंहिं सबबि संदसि तमामु घणा शागिर्द पिण पैदा थिया, जिन मां संदसि शागिर्द मरहूम सोना खान बलोच तमामु घणो मशहूरु थियो। सोना खान बलोच पंहिंजे उस्ताद मौलाई गुलाम कादर बिस्तड़ो जो लिखियल कलाम ऐं यार सोणो सखा कुझु त कर संदसि हयाती में ॻायो, जंहिं वॾी मक़बूलियत माणी। यार सुणो सखा कुझु त कर, रुगो कान टाई वफ़ा कुझु त कर। यार सुणो सखा कुझु त कर, रुगो कान टाई वफ़ा कुझु त कर। यार सुणो अथई तरह तूं दिल में न अथई को कदुर, जवां छा मां तोखे करणा पियुमि सब्र, जवां छा मां तोखे करणा पियुमि सब्र। आज़ारी तो हर हर शफ़ा कुझु त कर, रुगो पियो न टाई वफ़ा कुझु त कर। यार सुहिणो सखा कुझु त कर, रुगो पियो न टाई वफ़ा कुझु त कर। मौलाई गुलाम कादर मीरनि जो ख़ासि रागी हो। चवनि था त जॾहिं मीर अली नवाज़ नाज़ खां बाली कावड़जी वई हुई ऐं हू ऐं मीर ख़ैरपुर मां रेल गाॾी भरे लाहौर बाली ॾे मेड़ वठी वियो हो त उन मिंथ मेड़ काफ़िले जी क़यादत बि मौलाई गुलाम कादर बिस्तड़े कई हुई ऐं संदसि आलाप ते ई मोहिजी बाली परची पई हुई। मौलाई गुलाम कादर बहितरीन ऐं मनमोहींदड़ आवाज़ रखंदड़ रागी हो। नाले वारो अदीब गुलमुरो ॿुधाए थो त गुलाम कादर सदाई ऐं मौलाई जे हवाले सां इहो ई चई सघिजे थो त अहिड़ा अज़ीम कलाकार असां खां विसरी विया आहिनि। मास्टर चंदुर बि काफ़ी भेरा हिन मचुर जे शहर में जेको अची करे जेको आहे सो हंबोची वणंदो। साईं अब्दुल क़यूम बिस्तड़ जेको मशहूरु बिस्तड़ो आहे, मूंखे यादि पए थो त छो त 80 वारो ॾहाको जेको हो सो उन वक़्तु जेको आहे सो स्टेज ड्रामनि जो हिकिड़ो उरूज हो सिंध अंदरि, ऐं जाहिल ड्रामो जेको जंहिंखे मोहम्मद सिद्दीक़ परिहार जेको आहे सो नाले वारे अदीब ऐं क्लासिकल बहितरीन जेको आहे राग जो ॼाणू हो, उन जेको आहे लिखियो हो ऐं साईं जेम्स जेके हिदायतुनि ते उहो ड्रामो सॼी सिंध में जेको आहे मुतारफ़ करायो वियो ऐं साईं राशिद मोराई उनखे माण्हूअ खे वठी वियो हुते। त साईं मशकूर सां जेको आहे सो जॾहिं जिन्हाण सुमरो आहे नवाब वली मोहम्मद जे भरिसां ॻोठड़ो आहे, त उते 3 रातियूं जेको आहे सो उहो स्टेज ड्रामो थियो। त उन तो बि ॻायो? हा, उते मूं बि ॻायो जेको आहे सो एतिरे क़दुरु जो मूंखे साईं पंहिंजो शागिर्द करे पेश कयो ऐं ॾींहं जो जेको आहे सो मूंखे ट्रेनिंग ॾींदो हो बाजे ते जेको आहे सो, ऐं राति जो जेको आहे सो साईं सां गॾिजी जेको आहे सो पाण ॻाईंदा हुआसीं। त इहे स्टेजनि वारे दौर में जेको आहे सो साईं कयूं तमामु घणो जेको आहे सो किरदारु अदा कयो ऐं पाण हालांकि उस्ताद हुयो ट्रेनिंग कॉलेज मिठाणीअ में, म्यूज़िक टीचर हुयो ऐं उते बि हिन खोड़ सारा शागिर्द पैदा कया। उते उस्ताद बुखारीअ खां वठी उस्ताद साईं राशिद मोराई ताईं समूरा अदीब दानिश जेके उन वक़्तु हॉस्टल में हिन में पढ़ंदा हुया, उस्ताद बुखारी बि हिते पढ़ियो आहे हिन में एलिमेंट्री कॉलेज मिठाणीअ में, त उहो बि उनजी हाज़िरी भरींदो हो। वॾा वॾा क्लासिकल जेके राग जा शौक़ीन हुआ या इल्म अदब जा शौक़ीन हुआ से हिन वटि हाज़िरी अची भरींदा हुआ। मीरनि सां बि गुलाम कादर जेको मौलाई आहे उनजो मीरनि वारी हुकूमत में मीरनि सां बि हुयो। हा, विस्तरनि जो जेको हिकु दौर में जेको आहे सो हिकिड़ो विस्तरो जेको आहे सो पाण मीरनि वारे दौर में जेको आहे सो मिनिस्टर बि रहियो आहे, खज़ाने जो वज़ीर बि रहियो आहे।
उनजो नालो गुलाम नबी हो, उनजो बि नालो गुलाम नबी हो। सो उन दौर में साईं गुलाम कादर मोलाई जेको हो सो तमामु वॾो रागी लिखियो वेंदो ऐं उन्हनि जो ख़ासि रागी लिखियो वेंदो हो। ऐं जॾहिं चवनि था जॾहिं मीर अली नवाज़ नाज़ खां जेको आहे सो बाली जॾहिं कावड़जी वई, लाहौर हली वई, त उनखे परचाइण वारे काफ़िले में जेको हो सो मौलाई गुलाम कादर बि शामिलु हो ऐं उनजो राग ॿुधी करे जेको आहे सो ॿाहिरि निकिती ऐं पोइ जेको आहे सो उहे रंजन सामा जेको आहे सो ख़तमु थिया। सो गुलाम कादर मौलाई हिकिड़ी शख़्सियत बि हुयो त हिकिड़ो आलम अदीब चयो वञे थो जेको आहे सो हुयो पाण, ऐं उलमा बि हुयो। ऐं उन दौर में इल्मी हवाले सां हिन जी तमामु घणी शोहरत मशहूरु हुई। ऐं एतिरे क़दुरु जो किन जो इहो बि ख़्यालु आहे त हीअं जेके झूनड़ा आहिनि असांजा जेके ॿुधाइनि था त गुलाम कादर मौलाई सां जेके काफ़ी सारा माण्हू अरसो रहिया त उन्हनि उनखां इल्मु बि पिरायो ऐं जेको आहे सो दर्स बि पिरायो। ही उनजी जेको आहे सो हिकिड़ी मशहूरु कहावत आहे त जेको माण्हू राग सिखे थो या क्लासिकल राग जे अंदाज़ खे ॼाणे थो उहो पहिरां इल्मु सिखे, तॾहिं ई जेको आहे सो राग जे फन खे ऐं उनजे विरसे खे जेको आहे सो संभाले सघे थो। मौलाई गुलाम कादर जो शागिर्द संदसि ई भाइटियो मशहूरु गुलाम के मिस्त्रो पिणु सिंध जो वॾो क्लासिकल रागी ऐं शाइर आहे, जंहिं पिणु राग जी दुनिया में वॾी शोहरत माणी। संदसि कलाम हिंद ऐं सिंध में मशहूरु थिया, जिन में राणो तमामु घणो मक़बूल हो। मशहूरु गुलाम के मिस्त्रो हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते बेहाल पियल आहे। मौलाई गुलाम कादर ऐं मास्टर चंद्र वारे दौर में राग जो क़दुरु हूंदो हो, हाणे उहे ॿुधंदड़ ई कोन्हनि त राग किथां हूंदो। नाले वारो रागी अनवर हुसैन विस्तरो ॿुधाए थो त चंद्र वारो या मौलाई वारो जेको दौर हो इहो जेको राग हो हाणे रहियो न कुझु बि कोन। हाणे त राग ई ख़तमु थी विया, राग आहे ई कोन हाणे, किथे आहे? सचो पचो राग हो, राग त अॼु बि सचो आहे, पर को हुजे न करण वारो, न को सेखारण वारो रहियो आहे, न को ॻाइण वारो रहियो आहे। त ॾिसो कोन था आहिनि की उहे महफ़िलूं आहिनि, आहिनि ई कोन, ॿुधंदो केरु। अच्छा, इहो जेको दौर हो तव्हांजी सिख्या वारो दौर हो, जॾहिं जंहिं दौर में इहे वॾा फनकार बि हूंदा, तॾहिं कीअं राग हूंदो? हाणे वारो त पाण ॾिसूं था पिया, तॾहिं कीअं क़दुरदान ॿुधंदड़ कीअं? तॾहिं असां सिखियासीं अहिड़नि माण्हुनि वटि त उन्हनि सां सिखंदासीं या वेंदा हुआसीं त उते उहो राग ॿियो हाणे आहे ई कोन, असां न को ॿुधूं था न को ॾिसूं था, उहो ॿियो। अच्छा, क़दुरु बि हुयो? हा, घणे जंहिं जॻह ते वेठा आहियूं राग मां थो ठाहियूं, मूंखे को बनियो ते थोरी उन मां ठाहियो थो कयो अथऊं, असांखे चङो भलो क़दुरु मिलियो वियो। अच्छा, पाण जेकॾहिं इन टही जो ज़िक्र कयूं, मास्टर चंद्र वारी टही जो ज़िक्र कयूं, मौलाई गुलाम कादर जी टही वारो ज़िक्र कयूं, या जिन उस्तादनि वटि तव्हां उस्ताद मंज़ूर अली ख़ान तमामु वॾो नालो, उहो इन टही जो जेको राग हुयो, शाइर हुआ, उहो फन काॾे वियो आहे? छो पाण वटां मोकिलाईंदो? न उहे त उन मिट माइट त अञा आहिनि, पर पोइ सिखण वारो ई कोन्हे को, जेको अचे थो वञे थो उहे सम्झनि चवनि ईअं था त बसि वञूं अॼु सुभाणे सिखी वञे रिकॉर्डिंग कयूं, ईअं त आहे कोन। मौलाई गुलाम कादर विस्तरो बहितरीन रागी हुजण सां गॾु वॾो शाइर पिणु हो। संदसि फन बाबति संदसि पोटो फारूक विस्तरो ॿुधाए थो त असांजे सम्झो त विस्तरनि जेको गायक थी गुज़रिया आहिनि उन्हनि में बहितरीन गायक थी गुज़रियो, ऐं उन वक़्तु ईअं सम्झो त पीढ़ जो पथर रखंदड़ जेकर पाइनर चइजे, ही वॉज़ अ पाइनर। सो गायकी जे लाइ हिसाब सां जीअं ॿिया घराना आहिनि तीअं ॾाढे गुलाम कादर जे हवाले सां त विस्तड़ा या मचर जो बि हिकिड़ो घरानो सॾिजी सघिजे थो, त उनजी गायकी जो अंदाज़ जीअं तव्हां सोना खान बलोच खे मिलंदो त उन ताईं अक्स कयो आहे त ॾाढे जो उन हूंदो, ऐं मथियां आवाज़ हूंदा हुआ। मौलाई गुलाम कादर जा तमामु मथियां आवाज़ हूंदा हुआ, ऐं ईअं सम्झो त जेकॾहिं मचुर शहर आहे उते ॻाईंदो हो त नौशारे में हू चिटीअ तरह ॿुधण ईंदो हो, जेकॾहिं नौशारे में ॻाइबो त मचुर में ईअं ॿुधण ईंदो त ॼण मचुर में ठो ॻाए, एतिरा वॾा आवाज़ हूंदा हुअसि। ऐं तमामु सुठो रागदारीअ में ऐं हम असरनि में जीअं ग़ुलाम रज़ा ॿुधायो त हम असरनि में उनजे अलादीन नूनारी सां उहो ख़ासि करे जुगलबंदीअ में हूंदो हो, या ॿिया उन वक़्त जा फ़नकार हुआ, बीबो ख़ान हुयो, या इहे क्लासिकल फ़नकार आशिक़ अली ख़ान हुयो, या इन्हनि सां जुगलबंदीअ में ॾाढे गुलाम कादर मेलनि में बि ॻाईंदो हो। हिकु दफ़े मां वियुसि पंहिंजो सकरंड में हुउसि, सो मुंहिंजे नाले कंहिं ॿुधायो त को विस्तड़ो आहे, त हिकिड़ो तमामु उमिरि रसीदा माण्हू उन वक़्तु, माना उन गॾु 20 साल अञा बि 25 साल गुज़रंदा,
त हिकिड़ो उमिरि रसीदा माण्हू पाण खे वठि आयो, मूंखे जे पेरे पई बि मिली, मूं चयो चाचा ॾाढा तूं मूंखे पेरे कीअं थो मिली, चई तूं विस्तड़ो आहीं मौला गुलाम क़ादिर तुंहिंजो छा थींदो, मूं चयो त मुंहिंजो ॾाढो हो, त तीअं उहो मुंहिंजा पेर ऐं पंहिंजो हथ पियो चुमे। चई त असां वटि हिते उन्हड़नि में हू ॻाइण ईंदो या हिते साम्हूं जूं महफ़िलूं ॿुधियूं, छा महफ़िलूं यादगार उन कयूं, ऐं असांखे अॼु ॾींहं ते उहो कननि में उहो रस वेठो खोले त मौलाईअ जो आवाज़ु ऐं उनजी गायकी जो अंदाज़ मुनफ़रिद हो पंहिंजो। अॼु ॾींहं ते असां कंहिंखे अहिड़ो ॻाईंदे ऐं महफ़िल में कंहिंखे न ॿुधो आहे। साईं जा कहिड़ा साईं पंहिंजो शागिर्द कहिड़ा हुआ पंहिंजे जेके हिते एरिया जा या सिंध जा? साईं असां वटि आल हयात आहे साईं मशकूर गुलाम कयूं, जेको मुंहिंजो बि उस्तादु आहे ऐं पंहिंजो क्लास टीचर हो मुंहिंजो, साईं पाण बि शाइर गायक, ऐं साईं पाण बि उनजो शागिर्द। उन खां पोइ सोना खान बलोच, ऐं उन खां पोइ मूं ॾिठो रज़ा हुसैन विस्तड़ो बि शुरूआती तालीम ॾाढे मतिलबु मौलाई गुलाम क़ादिर खां वरिती, ऐं उन खां पोइ वरी मूंखे बि साईं कुझु सेखारियो, पर पोइ अनफॉर्चुनेटली असां ॻाए कोन सघियासीं। ऐं जल्दी जल्दी छो त असांजी नंढी उमिरि में ई मौलाई गुलाम क़ादिर जी डेथ थी वई। असां नएं दर्जे में 9th में जॾहिं वियासीं त मौलाई गुलाम क़ादिर जी डेथ थी वई, ऐं पोइ कमु उते क्लासिकल मौसीक़े जो उते असांजे मचुर जो रहिजी वियो। मौलाई गुलाम क़ादिर जंहिं दौर जो रागी हो, उन दौर में नाटक मंडलियुनि जो पिणु उरूज हो। अक्सर नाटक मंडलियुनि में पिणु मौलाई गुलाम क़ादिर ॻाईंदो हो। मौसीक़े जो ॼाणो झूनो उस्ताद फतेह अली शाह ॿुधाए थो त का बि मीडियम न हो, न को टीवी ही, न को का ॿी का बि वेंदी रहंदी, एकड़ ॿेकड़ भक्तियूं वाणिया कंदा, पर ड्रामो न थींदो हो। पोइ इन करे ड्रामे जा मुंतज़िर रहंदा हुआ, छो त साईं जन ड्रामे जी तयारी हूंदी त टिकेटूं अॻे विकामी वेंदियूं उन ड्रामे जूं। माण्हुनि में न त विंदुर जो वाह जो ज़रियो ड्रामा बि थी पवंदो माण्हुनि जो, इन करे हाणे ॿी कुझु बि न हो, रेडियो हो सवा। ही फनकार जेके हुआ साईं इहे बि इन्हनि जो बि रोज़गार हुयो, खणी चऊं पाण जेके स्टेट ड्रामा हुआ। हा, हिकिड़ो इहो आहे त असांजो जेको स्टेज ड्रामा भिराइजो थींदो हो, साईं जमील अहमद वारा कराईंदा, सॼी आखून फैमिली कराईंदी, या साईं क़ादिर बख़्श उन ड्रामनि जो सुपर राइटर हूंदो हो, कहाणियुनि जो, ॿोलीअ जो, साईं नसीर जो वाल साहब। हा, पोइ सॼी फैमिली हिते ॼण हिते इल्म जी कई, अदब जी सकाफ़त जी सॼी फैमिली कई। ऐं ॾिसो न साईं खां नसीर जा सहाबत में आहे, साईं क़ादिर बख़्श सुठो राइटर ड्रामनि जो, सभु ड्रामा हुन जा स्टेज थियल आहे। उनजी असां डायलॉग अदा करे करे मुंहिंजी ॿोली सुधरी वई, सिंधी जेका मुंहिंजी सुधरी, साईं क़ादिर बख़्श जी जेके डायलॉग हूंदा ड्रामनि जा न, उन ड्रामनि जे करे मुंहिंजी ॿोलीअ में जो मायार सुधरी वियो। अॻे साईं जेके फनकार ॻाईंदा इन ॿोलीअ जो, जीअं ॿोलीअ जो ज़िक्र थियो आहे, ॿोलीअ जो बि ख़्यालु कंदा, रागदारी जो बि ख़्यालु थींदा। हाणे जेको तव्हां ज़ाहिर आहे राग सां तव्हां सलाहियल आहियो, तव्हां छा था सम्झो त उहो जेको राग गुलाम क़ादिर मौलाई ॻाए वियो, उहो जेको राग मास्टर चंद्र ॻाए वियो, उहो हाणे आहे? उहो इन करे न आहे जो उन्हनि जे ॿुधण वारा माण्हू बि हुआ, उन वक़्तु उन्हनि खे सम्झण वारा माण्हू बि हुआ, तॾहिं आहे। हाणे को पर यादि ई आहिनि, जे गुज़िरियल चंद्र कंहिंखां कोन विसरंदो, मौलाई बि कंहिंखां कोन विसरंदो, छो माना लाफ़ना आहिनि, फना थींदो ई नालो कोन हिननि जो। असांजो पोज़ीशन फाइल रेडी आहे, तव्हांजी पोज़ीशन फाइल बि रेडी आहे ऐं तव्हांजो अपार्टमेंट बि रेडी आहे। पहिरीं तव्हां पोज़ीशन फाइल वठंदव या फ्लैट विज़िट कंदव? पहिरियों असां अपार्टमेंट विज़िट कंदासीं, हुन खां पोइ पोज़ीशन फाइल बि वठी छॾंदासीं। ठीकु आहे मैम, हलो तव्हांखे पहिरीं अपार्टमेंट विज़िट करायां। असां पंहिंजे अपार्टमेंट जे बजाए तव्हांजो पेंट हाउस ॾिसणु चाहियूं था। ज़रूर मैम, छो न, हलो तव्हांखे पेंट हाउस थी ॾेखारियां। सिंधु दरिया जो नज़ारो करे सघो था ऐं हिन तरफ़ तव्हां हैदराबाद शहर जो नज़ारो करे सघो था। ही जगह तव्हांजी स्कीम आहे, इन में अपार्टमेंट खे पेंट हाउस में तब्दील करण लाइ असांखे केतिरी इज़ाफ़ी रक़म ॾियणी पवंदी? सर तव्हां हिन जी फिकर न कयो, तव्हां फ्लैट जे बदिरां पेंट हाउस वठी सघो था ऐं हिन जी इज़ाफ़ी रक़म बैंक ॾींदो ऐं हिन में असां तव्हांजी भरपूर तावन कंदासीं। हाणे त असां डुप्लेक्स पेंट हाउस ई वठंदासीं। त पोइ हलूं नई कागज़ी कार्रवाई खे कंप्लीट करे वठूं। जी ज़रूर, छो न। अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर, मेन बाईपास रोड, कासमाबाद, हैदराबाद। मौलाई गुलाम क़ादिर जे ख़ानदान में अक्सर माण्हू फन जी दुनिया ऐं शाइरी सां वाॻियल आहिनि।
संदसि पोटो मशहूरु रागी मशकूर गुलाम कयूं विस्तरो जो पुट गुलाम रज़ा विस्तरो पिणु बहितरीन रागी आहे। ॿुधूं था गुलाम रज़ा खां संदसि वालिद ऐं ॾाॾे जा ॻायल कलाम। मोलाई गुलाम कादिर जे फन जो असर पूरे खानदान ते आहे, जंहिं सबबि खानदान जा अक्सर माण्हू राग ॻाइनि था। नौजवान रागी ऐं एलिमेंट्री कॉलेज मिठाणी जो म्यूज़िक टीचर रज़ा हुसैन विस्तरो चवे थो त ॾाढो असांजो पाण शाइर बि ज़बरदस्त हूंदो, उन जा नातूं, उन जा कलाम, उन जा हमद। हिकिड़ो उर्दूअ में शाइरी अथसि त आजा नबी महराज पे कौसर को लुटा जा, बुराक पे हसवार हो नबियों को बुला जा, जब अर्श पे मोहम्मद चला सारे फरिश्ते छोड़, अपनी जुती से मुस्तफ़ा इस घर को साज, यासीन वाला ताज पा वल्लैल का सहरा, ततहीर दी तफसीर बन बरकत को चला दा, अलहम्दु मौलाई पढ़ा सुबहान की सूरत, ये वायदा लेकर नबी उम्मत को छुड़ा जा। माना अहिड़ी अहिड़ी शाइरी जेका आहे सा हुनजी या हुन जा कसीदा, सारी दुनिया को रंग लाया हुसैन बहादुर ने, वाह वाह जो इश्क कमाया हुसैन बहादुर ने। ठारू शाह जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि था कयूं त उते बि तमामु सिंध जा वॾा फ़नकार इन ई टे जा, सोना खान बलोच इन टे जा हुआ, त उन्हनि सां साईं गॾिजी ॻायो। साईं ॻाल्हि इहा आहे त पहिरीं ॻाल्हि त तंहिं वक़्त में खणी चंदुर जेको आहे सो उहो ॾाढे साईं वरनि जे सम्झो त हम असर माना त ॻाइणो हो, पर चंदुर हक़ीक़त इहा आहे त चंदुर मजाज़ी ॻाइणो हो, पर क्लासिक ॻाइणो एतिरो क्लासिकल ॻाइणो कोन हो। जीअं बीबो खान हो, उस्ताद आशिक अली खान हो, उस्ताद उमेद अली खान हो, अलैनू खान नूनारी हो, इहे जेके आहिनि हम असर, मिठू खान कलोड़ो, इहे ॾाढे जन जे हम असर आहे। ऐं चंदुर जी वरी लाइन थोरी अञा मुख़्तलिफ़ हुई, ऐं उहो मजाज़ ॻाइण वारो हो ऐं सुठो ॻाइण वारो हो। चंदुर जेको आहे, जेको पंहिंजो नालो बीहारे वियो, जो माण्हू उनखे यादि कंदा हुआ उनजे ॾिसण लाइ, त असांजे ॾाढे साईं जो बि एतिरे क़दुरु हूंदो जो माण्हू काफ़ी हुनखे जेको आहे काफ़ी ज़मीन कयईं, जेका हींअर बि तव्हां जेको आहे सो पडींदनि जे इलाइक़े में तव्हां वेंदो त उते विस्तरे जो वाटर सॾिबो आहे, एतिरी ज़मीन हुई जेका ईअं दोस्तनि यारनि खे ॾेई आयो। मोलाई गुलाम कादिर जो फन ॾेहाड़े मशहूर हो। उस्ताद अरने खान नूनारी, उस्ताद बीबो खान, मास्टर चंदर, उस्ताद मिठल मीरासी, उस्ताद आशिक अली खान ऐं जीवनी बाई जो हमअसर फनकार हो, जंहिं करे संदसि राग जो लहजो पिणु मास्टर चंदर ऐं ॿियनि सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। मौसीक़ी जो ॼाणू रिटायर्ड जज मोहम्मद हनीफ़ सोलंगी ॿुधाए थो त मोलाई साहब जो आवाज़ जेको आहे हाई टिप वारो हो, ऐं पंहिंजो इहो आवाज़ जेको आहे सो उहो सदा हयात आवाज़ आहे। अॼु बि उनखे जेको आहे सो जेकॾहिं माण्हू ॿुधिजे त उहो माण्हू खे उहा बिल्कुलु हा शाइरी जी साईं जी तमामु सुठी आहे, पुख़्ती शाइरी आहे, ऐं अहिड़ी शाइरी हिन वक़्तु जेका आहे कान्हे, ऐं उहा जेकॾहिं ॿुधिजे थी
त दिलि खे सुकून अचे थो। जेका माण्हू आम तरह ते चवंदा आहिनि त राग रूह जी ग़िज़ा आहे, त असांखे ॿुधण खां वाक़ई जेको आहे सुकून मिले थो। राग आहे रोई ग़िज़ा जेको हाणे ॻाइजे हाणे त साईं उहो न शाइरी उहा आहे न राग आहे। असल में जेको आहे जेके फ़नकार हाणे मौजूदा दौर में आहिनि उहे पंहिंजो पाण अची ऐं कैसेटूं रिकॉर्ड कराइनि था ऐं पैसा ॾेई बि रिकॉर्ड कराइनि था। ऐं इहो अॻे ईअं न हूंदो हो। अॻे जॾहिं पुराणे ज़माने में हे ग्रामोफोन हूंदा, उन ग्रामोफोन जे वक़्त में माण्हू फ़नकारनि जी बाक़ाइदे टेस्ट वठंदा बाक़ाइदे। ऐं तव्हां ॾिसो त रेडियो ते जेके फ़नकार आहिनि वॾनि फ़नकारनि खे दरवाज़े खां एंट्री ई न मिलंदी। ऐं मुश्किल सां जॾहिं उहो जेको आहे उन्हनि खे एंट्री मिलंदी त उन्हनि खे जेको आहे वरी ऑडिशन में पास कंदा। पोइ उहे जेके ऑडिशन में पास करण वारा रेडियो जा हुया उन में ज़ेडे बुखारी साहबु वॾो नालो, त एॾा उहे बि ख़ुदि जेके आहिनि से वॾा राग जा ॼाणू हूंदा। मोलाई गुलाम कादिर विस्तड़ो जिते पूरी दुनिया में मौसीक़ीअ खे सम्झण माण्हुनि खां ॾिसी न आहे सघियो। मोलाई बाबति संदसि पुट गुलाम मुर्तज़ा विस्तड़ो ॿुधाए थो त उतां कदी असांजी तजर उते ईंदा। हा उते ईंदा घणा हूंदा, बीहारो कनि हूंदा। पोइ मानी टुकर पिया ख़िदमत कंदो बाबा साईं। हा उते खाईंदा पीअंदा। ऐं हालांकि कसमानी बि हो हिकिड़ो शागिर्द हुउसि इहो हमज़ो खान नाले, ऐं अलवराय कोरी मेमण सरबा उहो बि हुउसि। ॿियो अलाइनू मेमण हुउसि। घणा सारा हुअसि शागिर्द। हा के बाजे वारा के तबले वारा ईअं हुअसि शागिर्द। हूअं शख़्सी तौर हिकु पीउ जी हैसियत सां कीअं हुनजो रवैयो कीअं हूंदो, ॻोठाणनि सां कीअं रवैयो हूंदो? भलो हूंदो साईं। हा हमदर्द हो माण्हू। हा ग़रीबनि जो हमदर्द हो। हा कंहिंखे ॾुख आई न। अॼु ॾींहुं थोरी धा न आहे अॼु। हा असांजो बाल साहब अहिड़ो सकाफ़त खाते का यादगिरी कई आहे? न सकाफ़त कान्हे यादगिरी कई आहे कुझु बि न अञा थोरी। मोलाई गुलाम कादिर विस्तड़ो जा आवाज़ एॾा त वॾा हूंदा हुआ जो हू जॾहिं मचुर में ॻाईंदो हो त संदसि आवाज़ 4 किलोमीटर परे नौशहरो फिरोज़ में ॿुधण में ईंदो हो। उस्ताद महबूब विस्तड़ो ॿुधाए थो त मां 7 दर्जे में पढ़ंदो हुउसि त नाना साईं जिन जी वफ़ात थी वई। मां जॾहिं सम्झ लाइक़ु थियुसि त नाना मौलवी हो, वॾे पाए जो मौलवी हो। पोइ एतिरे क़दुरु जो मूंखे हू मजलिसुनि ते वठी हलंदो। बाक़ी जेके नाना सां गॾु रहिया या अञा बि के बुज़ुर्ग आहिनि जिन नाना खे ॿुधो त हू चवंदा त नाना जो एॾो त आवाज़ जेको हूंदो माना जीअं लाउड जी ज़रूरत ई न पवंदी। एतिरे क़दुरु जो असांजे ॻोठ में तजर हूंदी जेका नाना जी औताक हूंदी, पोइ उते थलो हूंदो, उते ॻाईंदो त नौशारे जा माण्हू उते ईंदा त यार मोलाई गुलाम कादिर ॻाए ॿुधो, असां वञूं ऐं मचुर ॿुधूं। माना एॾो आवाज़ हूंदो, लाउडनि जी नाना साईं खे ज़रूरत कान हूंदी। ऐं माशाल्लाह नाना हिकिड़ो वॾो क्लासिकल गवियो आहे। सच करे पुछो त असां बि मतिलबु अंदरूनी सिंध पूरीअ में घुमूं था त उते नाना खे यादि कंदा आहिनि, चवंदा आहिनि यार गुलाम कादिर मोलाई गुलाम कादिर तव्हांजो छा थिए। असां चवंदा असांजो नानू आहे। पोइ जीअं फारूक साहिब जिन ॻाल्हि कई त असांखे पेरे पिया पवनि त हुननि जी पोख पोखियल आहे ऐं वॾा नाला थी गुज़रिया आहिनि ऐं असांखे फ़ख़ुरु आहे मोलाई गुलाम कादिर ते, जंहिंजे करे असांखे बि इज़त ईमान मिले थो। मोलाई गुलाम कादिर एतिरो त बहितरीन फ़नकार हो जो फ़न जा ॼाणू माण्हू अॼु बि संदसि ख़ानदान जी इज़त कनि था। संदसि पोटाण में शामिल नौजवान रागी मुतहर विस्तड़ो ॿुधाए थो त असां ॾाढे साईं जा रिकॉर्ड ॿुधा ऐं उन्हनि रिकॉर्डनि मां ई जेको आहे असां पिरायोसीं, असां सिखियोसीं। शौक़ु असांखे जाॻियो। असां कई जेको आहे मां टाइम ॾिनो तक़रीबन घणो नवाब शाह, उस्ताद इमदाद हुसैन विस्तड़ो वटि, उस्ताद अनवर विस्तड़े वटि। पोइ उते हिकिड़ो प्रोग्राम हुयो मरियम रोड खां हेठि, मां उते जेको आहे वियुसि त उते हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो। मां जीअं ई जेको आहे वञी मिलियुसि त हुन चयो बा विस्तड़ो आयो आहे। चंद दोस्त हुया असां सां गॾु, प्रोग्राम जो हुयो सेटिंग हुनजी करणी बा। त उते जेॾी महिल जो असां वियासीं त बुज़ुर्ग हुजे जेको आहे अचे यकदमि अचे चंबड़ियो चई बाबा विस्तड़ा आया आहिनि, विस्तड़ा आया आहिनि। त जीअं ई जो आयो त मूंखे चई बाबा इहो किथां जो विस्तड़ो आई? त मां चयोमांसि मां साईं मचुर जो विस्तड़ो आहियां। चई मचुर जो विस्तड़ो आई? यकदमि जेको आहे मूंखे इहो भाकुर पाई ऐं चई त पोइ ज़मार गुलाम कादिर मोलाई छा चई? त मूं चयोमांसि मुंहिंजो ॾाढो हुयो। मुंहिंजो चंबड़ी इहो हथ चुमियईं मुंहिंजा, ॾाढो जेको आहे इहो बिस्तरो खणी आयो, बैठक में वठी हलियो, ॾाढी त इज़त कयईं।
एतिरो मान मिलियो। उन खां बाद में साईं असांखे जेको आहे शौक़ु जे जाॻियो। मां माइकल वटि जेको आहे उस्ताद अनवर जो बाजो खणी वियुसि कंहिं दौर में, थोरी का जेको आहे मिटी वग़ैरह अची वई या छा सुरनि जो जेको आहे को ख़राबु थी आहे, त मां उते जो वियुसि माइकल वटि मरियम रोड खां। उते जेॾी महिल मां सेटिंग करणु वियुसि, सेट कराइणु वियुसि, त माइकल चयो बाजो सेट थी वियो आहे, तव्हां खणी वञो, फ़ोन कयईं बा। मां जीअं ई जो उते वियुसि त मूंखे चई बा ज़मार गुलाम कादर जो पोटो आई, मूंखे कुझु ॿुधाए। पोइ मां वरी शुरू थी वियुसि, आई यार सुहिणो सखा कुझु त कर, रुगो पियो नटाई वफ़ा कुझु त कर, जा क़िस्मत कई जुदाई हीअ दिलि पलण जी न आहे, आंदी आहे ज़ुल्म ज़ोरे वतन मां वेचारी। त चंद अहिड़ियूं काफ़ियूं जेको आहे मां हुनखे ॿुधायूं। ॿुधाईंदे उस्ताद गुलज़ार अली ख़ान साहिब अचे पहुतो, सांगड़ वारो। उते जीअं ई पहुतो हुन सां गॾु इनायत बि हुयो, फेरोज़ बि गॾु हुयोसि पुटसि। जीअं ई जो पहुता हो बि जेको आहे जोड़ी को खणण आया हुन वटां। जीअं ई जो पहुता त मूंखे चयईं बा मिलियासीं हेॾां होॾां, चयईं त बा ज़मार गुलाम कादर जो पोटो आई, त मूंखे कुझु ॿुधाए। पोइ मां वरी उते ई ॾाॾा जूं काफ़ियूं हुयूं, ॾाॾे गुलाम नबीअ जी बि काफ़ी हुई, जेॾियूं यार खणी जत राति विया, उहा बि काफ़ी जेको आहे ॿ चारि काफ़ियूं अहिड़ियूं ॿुधायूंमांसि। पोइ त मूंखे चयईं त बा वॾो नालो आहे तव्हांजो, वॾो घराणो आहे, ऐं मुंहिंजे लाइ को अहिड़ो हुकुम हुजे, तव्हां हलो सिखिया जे चाहियो त मूं वटां वठी सघो था, जा जेको आहे जेको बि का अहिड़ी हुजे ख़िदमत करण लाइ मां तयारु आहियां। मौलाई गुलाम कादर जो पोटो पुत्र विस्तरो पिणु बहितरीन नौजवान रागी आहे। अचो त खांसि मौलाई गुलाम कादर विस्तरो जो ॻायल कलाम ॿुधूं। मौलाई गुलाम कादर जे खानदान जो नौजवान सदाकत विस्तरो पिणु बहितरीन रागी आहे। अचो त खांसि मौलाई गुलाम कादर जो ॻायल कलाम ॿुधूं। मौलाई गुलाम कादर विस्तरे जे फन जो असर पूरी साहित्य ते नज़र अचे थो। हू हिकु बहितरीन फनकार हुजण सां गॾु बहितरीन इंसान पिणु हो। तमामु अजीब फनकार हुआ ऐं जिथे बि ॻाईंदा त मन मोहे छॾींदा ऐं माण्हू उथी झूमंदा हुननि जे महफ़िल में। जीअं त 1981 में मां उस्ताद गुलाम क़यूम जी जेको आहे रिकॉर्डिंग कई, हुन राणू ॻायो पर दिलि फाड़े ॻायो।
ऐं तमामु सुरनि खां मथे चढ़ी वियो। हा एतिरो ॻायईं जो दुनिया खे सफ़ा झुमाए छॾी, सफ़ा माण्हू नचणु लॻा उन में ऐं तमामु फस्ट क्लास। ऐं मां त चयोमांसि त साईं तव्हां जेको आहे सो जदी पुस्ती ॻाइण में तव्हांजो साईं गुलाम कादर ॻाइणो थी वियो ऐं तव्हां सभु, मां त चवां थो तव्हां पटियाल ख़ानदान में जेको आहे सो तव्हांजा नंढा वॾा सभु पिया ॻाइनि साईं। ऐं उन में ॾाढो खिलणु मिलण बि थियो हेॾो होॾो। उन्हनि जे ॻोठ में हिकिड़ी महफ़िल हुई, ॾाढी प्यारी महफ़िल हुई, उन में साईं ॻायो, ॾाढो बहितरीनु ॻायो। ऐं असांजे ॾाढो उस्ताद जेको आहे न जिथे बि हलंदो हो असां उन सां फ़नकारी जेको आहे जिथे बि मतिलबु आहे भतनि में या किथे बि कहिड़ी महफ़िल, जी हा साईं असां रिकॉर्डिंग कंदा हा साईं, कैस्टूं जाम वठंदा हुआसीं। हा 1981 में असांजो जेको आहे दुकानु हुयो सिंधड़ी म्यूज़िक जे नाले सां, हिते कोहिनूर सिनेमा आहे GT रोड जे जेको अंदरों हलंदो रोड उन जे विच में, हिते असां दुकानु हूंदो हुओ। त असां तमामु उस्ताद गुलाम कयूं, कैस्टूं बि ॾिनियूं, माण्हुनि खे रिकॉर्डिंग करे ॾिनियूं, भरे बि ॾिनियूं ऐं उस्ताद ॾाढो सुठो बहितरीनु। तव्हांखे नज़र अचे थी उहा फनकार उहे जेके ॻाइणा तव्हांखे नज़र अचनि था? साईं हाणे हींअर मिजाज़ तमामु घणो हली रहियो आहे। हींअर मिजाज़ ॻाइणु जेको आहे सो हींअर ॾिसो था त हींअर जेको आहे ॻाइणु जेको आहे आहे कोन, उहो ॻाइणु आहे जेको आहे सुर, उहा ॻाल्हि उहा त रहिजी वई, पोइ हिते काफ़ी रहिजी वई। मां हुनजो पाण 3 प्रोग्राम ॾिठा जेके पेट्रोल पंप ते जलबान साहिबनि घुरायो, जलबान वारनि, उनजी वॾी हिकिड़ी महफ़िल थी।